जामशोर में सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठ सिंध एक्शन कमेटी जो इजलास थियो आहे। उन हवाले से वधिक अपडेट करण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इरफान बुरफत। जी इरफान, वधिक अपडेट कजो। हाँ जी, सिंध एक्शन कमेटी जो इजलास आहे सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में SUT जे सदर सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठ जारी है। जे इजलास में रियाज़ चांडो, डॉक्टर नियाज़ कालानी, लाल शाह, ताज मरी, डॉक्टर बदर चन्ना, अयाज कुमी, नवाज खान ज़ौर, रोशन अली बुर्लो, लतीफ़ खासकेली, सैद मसरूर शाह समेत ॿिया सिंध कॉम्परस्ट शरीक आहिनि। इजलास में जेको आहे सिंध समेत मुल्क जी सियासी सूरत हाल ते जाइज़ो वरितो पियो वञे ऐं सिंध में दरपेश ईंदड़ ख़तरनाक जेके मसइला आहिनि उन्हनि बाबति जेको आहे तफ़सीली गौर वीचार कयो पियो वञे ऐं जंहिंखां पोइ अॼु शाम जो 4 बजे जेको आहे सिंध एक्शन कमेटी जा जेके अॻवान आहिनि उहे अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। जी इरफान, अवां जी महिरबानी।